मोअज़्ज़ज़ नाज़रीन, मां आहियां नज़ीर अहमद अंसारी नाज़ यूट्यूब चैनल तां। साथियो, जीअं त अॼु पटीदन में सरकारी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर पटीदन में पैरामेडिकल वारनि जो हिकिड़ो हंगामी इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोईअ कई। हुन पैरामेडिकल स्टाफ जे मेंबरनि सां खुली कचहरी बि कई, हुननि जा मसइला ॿुधा ऐं हुननि खे यकीन दहानी करायईं त पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ जा जेके बि जाइज़ मसइला आहिनि उन्हनि खे हल करायो वेंदो। उनखां पोइ हिकिड़ी मीटिंग जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें तमामु पाकिस्तान पैरामेडिकल जे मेंबरनि उहिदेदारनि शिरकत कई, जिन में सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोई साहब, सूबाई चीफ ऑर्गेनाइज़र हिज़्बुल्लाह राजपर साहब ऐं ज़िले नौशारा फ़िरोज़ जो सदर अशरफ अली कुरैशी साहब जिन शिरकत कई। ऐं पटीदन जे यूनिटनि मां पटीदन जे यूनिट में आहे ज़ाहिद हुसैन सूमरो, ज़ाहिद हुसैन राजपर ऐं ॿिया काफ़ी मेंबर हुया ऐं उहिदेदार जिन इजलास में शिरकत कई ऐं सभिनी पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। ऐं उन सां गॾोगॾु सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोई बि तक़रीर में उन्हनि खे यकीन ॾियारियो त तव्हांजा जाइज़ मसइला हल कराया वेंदा। अचो त अॼोकी कार्रवाई जेका रूरल हेल्थ सेंटर पटीदन में पाकिस्तान पैरामेडिकल जी कार्रवाई थी आहे, अचो त उहा कार्रवाई ॾिसूं। तव्हां सभिनि जी दोस्तनि जी महिरबानी थींदी। नाज़ यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। दुआनि में यादि। अचो त उहा कार्रवाई ॾिसूं ऐं ॿुधूं। मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां नज़ीर साहब जो, जंहिं असांखे यूट्यूब ते लाइव नाज़ चैनल ते थ्रू जेको आहे सो कवरेज ॾिनी आहे। इन लाइ वरी वरी चवां थो त संदसि वॾा वड़ जो असां लख थोरा इनायत कया। आईंदा बस गर्मीअ में असां हितां वठी आया आहियूं। महिरबानी। ॿुधायो न वरी वरी पाराई नज़ीर ऐलान कयो। भरे हो तो सही भला। महिरबानी महिरबानी सही ने भला कवरेज त कयूं न असां।
समझो के चाचे हो कोई बिगड़ने वाला सके कोई दिखाए चाचा के पास जैसे कोई चाहे असां बाहर सोची सकूं था पे तो किथे असां चङा ई असां उते कदम वधायूं पंहिंजा कम कयूं ऐं बेहतरा तंज़ीम में अचो ऐं तंज़ीम खां सवाइ असां सफ़ा ख़तम थी असांजो इलाही राजा हनी फासले जे वेलकम जो भाव पहिरियां खां मेरे कयो असांजी दुआरी शायदि गुलनि जो दफ़ो पेश करे राजा हनी फासले खे गुलनि जो दफ़ो पेश असली मसलो असां कॾहिं बि कंदा आहियूं त असां इलाही लेके लेके सुपरवाइज़र डॉक्टर हे हेल्थ डिपार्टमेंट जी बी जॾहिं कमु कंदा असां सॼी अॻे कमु कयो आहे उमेद था कयूं त कॾहिं बि पंहिंजा बाला ऑफिसर खे पंहिंजे वॾनि खे इज़त ॾींदासीं त असां इज़त कंदासीं असां इन साल बि एतिरी ॻाल्हि आहियूं त असां कॾहिं बि रोड ते गाॾी छॾंदासीं कोई ॻाल्हि न कयूं कहिड़ी कमी हाणे मां गुज़ारिश कयां थो सुल्तान जो धीरे तो धीरे में नाम उड़ला फड़ला गर्मी घणी आहे न सकता ये न मारू जैसे बताया थे पे अच्छी उम्र कोन में कमल काम कोई पंकन की तरी मारी सी न मटिया मोटा कोई सुबाई मान जे असां हेल्थ वर्कर मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन ही प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं शानदार नमूने सां ही प्रोग्राम कयो आहे तव्हां सभु मुबारक जा मुस्तहिक़ आहियो बाक़ी असां तव्हांखे हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिक्स एसोसिएशन ज़िले नौशहरे जे तरफ़ां इहो यकीन था ॾियारियूं त जेकॾहिं तव्हां असांखे हेतिरी इज़त ॾिनी आहे त तव्हां इहो पाण सां यकीन रखिजो त असां तव्हांखे कंहिं बि मोड़ ते अकेलो न छॾींदासीं ऐं तव्हांजे हक़नि लाइ असां जिदोजहद कंदासीं ऐं कॾहिं बि पोइ ते न हटंदासीं हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे तंज़ीमूं जेके हूंदियूं उहे ठहंदियूं जाइज़ हक़नि लाइ तव्हांजा जेके बि जाइज़ हक़ हूंदा उहे असां तव्हांखे विढ़ी वठी ॾींदासीं इहो तव्हां सां असां वाइदो था कयूं तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां असांखे इज़त बख़्शी अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे सरकारनि जी वॾी वॾी महिरबानी ऐं असांखे प्लीज़ बख़्शी ऐं इंशाअल्लाह ताला असां वाइदो था कयूं कुझु अॻु में बि जेको आहे सो असांखे आज़मायो हूंदो त इंशाअल्लाह कंहिं बि जिदोजहद में असां पोइते न हटंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह जिथे बि पैरामेडिकल जी ऐं हेल्थ वर्करनि जी सुपरवाइज़रनि जी कम जो टाइम ईंदो त इंशाअल्लाह असां गॾिजी जिदोजहद कंदासीं सभिनी जी वॾी वॾी महिरबानी थैंक यू अभी बहुत उन्होंने जो नहीं लगे थोड़ो ॿुधो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां इंतहाई पढ़ीदन यूनिट जो मशकूर आहियां जंहिं हेॾो वॾो प्रोग्राम करे ऐं असांजे सूबाई क़यादत खे ऐं ज़िले जी क़यादत खे वॾो मान बख़्शियो आहे मां सदन तमामु घणो थोराइतो आहियां असगर अली राजपर ज़ाहिद अली सुमरो ज़ाहिद राजपर कामरेड नज़ीर अंसारी साहब ऐं ज़फ़र इक़बाल साहब
ऐं मुंहिंजा लेडी हेल्थ वर्कर ऐं मुंहिंजा स्टेज ते वेठल MS साहब ऐं अॼु असांजी हेल्थ जी असांजी जेको आहे सुपरवाइज़र आहे जेका आहे अदी रुखसाना ऐं उनजी जेका टीम आहे असांजो सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोई साहब ऐं ज़िले जी क़यादत मां सभिनी खे हिन प्रोग्राम में अचण ते सभिनी खे भलीकार चवां थो। दोस्तो अहिड़ा जेकॾहिं प्रोग्राम असांजा थींदा रहंदा ऐं मां इंतिहाई घणो मशहूरु आहियां मिस्टर कामरेड तालिब हुसैन राजपर जो जेको असांजो पुराणी साथी बि रहियो आहे ऐं असांजे तनज़ीम सां गॾोगॾु असांजी तनज़ीम खे 4 चंड लॻाइण वारो माण्हू आहे ऐं हिन वक़्तु बि असां खां परे न आहे ऐं हू सॼो ॾींहुं जाखोड़ करे थो। इंशा अल्लाह ताला अॻिते बि असां सां गॾु हूंदो ऐं टाइम तमामु मुख़्तसिर आहे, गर्मी तमामु घणी आहे। इंशा अल्लाह ताला अहिड़ा प्रोग्राम थींदा ऐं इंशा अल्लाह ताला असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि सर्विस स्ट्रक्चर आहे असांजो टाइम स्केल आहे इंशा अल्लाह ताला टाइम स्केल 10 मुहर्रम खां पोइ असांजो प्रोग्राम आहे ज़िले जी काबीना सां गॾोगॾु असां DHO सां मिली करे ऐं सिविल सर्जननि सां मिली करे पंहिंजे सपोर्टिंग स्टाफ खे टाइम स्केल वठी ॾींदासीं इंशा अल्लाह ताला। उन सां गॾोगॾु असांजो जेको टेक्निकल ग्रुप जो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उहो बि असांजो प्रोसेस में आहे इंशा अल्लाह ताला उहो बि तव्हांखे जल्द जल्द मिलंदो ऐं तव्हांजे ॿधीअ जी ज़रूरत आहे, तव्हांजे ताक़त जी ज़रूरत आहे। इंशा अल्लाह ताला जॾहिं बि असांखे तव्हांजी ज़रूरत पई इंशा अल्लाह ताला क़दम ब क़दम असां सां गॾु हूंदा इंशा अल्लाह साथ हूंदो गॾु हूंदासीं। वरी तव्हांजी महिरबानी। थैंक यू वेरी मच। तमामु गर्मीअ में टाइम थोरो मुख़्तसिर कयो आहे ऐं सभिनि खे थोरो थोरो ॻाल्हायो आहे। असां यकीन था ॾियारायूं ज़िले जे तरफ़ां यूनिट RIC पटीदर वारनि खे पैरामेडिकल हुजे LHS हुजे LHW खे त हर रोज़ हर घड़ीअ जेॾी महिल बि ॾुखे वक़्तु सॾु कंदव त पैरामेडिकल तव्हां सां असां ज़िले जा दोस्त सूबाई दोस्त सभु तव्हां सां गॾु हूंदासीं। हाणे असांजो मान वारो महिमान आहे साईं MS डॉक्टर मुबीन अहमद खे गुज़ारिश आहे गाड़ी जी पूंज में ताड़ी का बजाया एतरी तकलीफ़ में खबर वो परेशानी साईं दा बोल के दिया था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां पंहिंजे मोहतरम ख़ादिम हुसैन मस्तोई साहब, हिज़बुल्लाह राजबर साहब, अशरफ कुरैशी साहब जन, मोहम्मद यूनुस वसण ॿियनि जा मूंखे माफ़ कजो नालनि जी ख़बर न आहे जेके ॿाहिरि आयल दोस्त आहिनि क़यादत वारा ऐं ॿियूं ख़ासि तौर ते जेके अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अॼु दरिया ख़ान मरीबा हिते UC डगेजा UC बांबरी UC चीहो पडीदन अहिड़ो शानदार प्रोग्राम मां पडीदन जी तारीख़ में कॾहिं मनाए ॾिठो। यकीन कयो त एतिरी स्ट्रेंथ ऐं ज़ाहिर आहे इहो क़यादत ते एतमाद आहे त तव्हां सभु हाज़िर थिया हो न। सो अहिड़े मौसम में परे परे खां जेके अॼु आयूं आहिनि या दोस्त आहिनि मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां असांजी RIC में अची करे असांखे इज़त ॾिनी आहे। बाक़ी फर्दनि नाला मां हाणे छा खणा। अॼु मेहर अफरोज़ आहे, अॼु रुखसाना आहे, अॼु रेशमा, अॼु नज़ीरा, अॼु सफ़िया शाहिद। तव्हां सभिनी जी वरी वरी महिरबानी। अहिड़े मौसम ख़राब में अची करे तव्हां इन प्रोग्राम खे हक़ीक़त में तव्हां कामयाबु बनायो आहे। मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे ख़ादिम मस्तोई साहब सां या असांजे यूनिट में असगर राजपर साहब आहे या ज़ाहिद सुमरो आहे कॾहिं बि कम जे मामले में या स्टाफ जे तरफ़ां का कोताही थी आहे त इन्हनि साम्हूं जी ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर कम जे मामले में इन्हनि कॾहिं बि कंहिंखे फेवर न आहे कई। ऐं मां ज़ाहिर आहे जेको ज़िम्मेवार हूंदो आहे उनजे मथां भार बि घणो हूंदो आहे। असां तव्हांजा भाइर आहियूं, ऑफिसर न आहियूं। असांजी कोशिशि इहा ज़रूरु आहे त जेके हिते कल्ह असां वटि 1100 मरीज़ हुया सुबुह जो। इहे तव्हां सभिनी जी गॾियल महिरबानी आहे, तव्हांजी कोशिशूं आहिनि। मां इहा उमेदु रखंदुसि सूबाई क़यादत जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे त तव्हां इंशाअल्लाह जंहिं हिसाब सां कमु कंदा आया आहियो अञा इन खां वधीक जेको आहे न इन जो मज़ाहिर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।
हाँ बस इतने रखे हाँ खादम वाले जो अरे बट प्रोग्राम मुख़्तसर कयो आहे ही हथियारनि जी मोहबत आहे किताब कई आहे जो अहिड़ी गर्मी में हिन नदियुनि जी महिरबानी असां हिते वेलकम चऊं था पटीजन ते अचण ते या जेके असांजे प्रोग्राम में आयो ऐं LHS ख़ासि करे अध्ययन LHW हाणे आख़िरी प्रोग्राम में आख़िरी खिताब में असां तव्हां सभिनि जी ताड़े जी गूंज में असांजो सूबाई सदर मोहतरम ख़ादिम हुसैन मस्तोई साहब खिताब कंदो ताड़े जी गूंज में महिरबानी तव्हां हाँ बस इतने रखे हाँ खादम वाले जो अरे बट प्रोग्राम मुख़्तसर कयो आहे ही हथियारनि जी मोहबत आहे किताब कई आहे जो अहिड़ी गर्मी में हिन नदियुनि जी महिरबानी असां हिते वेलकम चऊं था पटीजन ते अचण ते या जेके असांजे प्रोग्राम में आयो ऐं LHS ख़ासि करे अध्ययन LHW हाणे आख़िरी प्रोग्राम में आख़िरी खिताब में असां तव्हां सभिनि जी ताड़े जी गूंज में असांजो सूबाई सदर मोहतरम ख़ादिम हुसैन मस्तोई साहब खिताब कंदो ताड़े जी गूंज में महिरबानी तव्हां भेनर जी सदायती सबका बुख न बासे का जेही तेही जात जी जुम्बश नाए जा मूसी हले साज का जी मिठो न करे काबिल इज़्ज़त काबिल एहतराम मां स्टेज छॾे ऐं आऊं हिन पिंडाल में अचां थो त ही सभु अदियूं जेके आहिनि जेके लेडी हेल्थ वर्कर आहिनि उहे असांजे लाइ काबिल इज़्ज़त काबिल एहतराम आहिनि उन खां पोइ हिन पिंडाल में वेठल LHS उहे काबिल इज़्ज़त काबिल एहतराम आहिनि उन सां गॾु अहिड़ा ई काबिल इज़्ज़त काबिल एहतराम असांजो MS साहिबु आहे ऐं हिन प्रोग्राम में मुंहिंजे ज़िले नौशरो फ़िरोज़ जा हेल्थ प्रोफेशनल जा साथी जेके ज़िले नौशरो फ़िरोज़ जी अॻुवाणी कनि था ज़िले नौशरो फ़िरोज़ जो सदर मोहम्मद अशरफ कुरैशी चेयरमैन मोहम्मद सुल्तान जूणेजो ऐं जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनुस वसण नायब सदर जाम बिशारत अली ऐं नायब सदर सीनियर नायब सदर अनवर अली चांडियो अब्दुल जब्बार ऐं हाकिम अली अबड़ो ॿिया हिते जेके हिन यूनिट पटीदन सां जेके तालुक रखनि था उन्हनि में सीनियर दोस्त असांजो भाउ मोहम्मद तालिब हुसैन राजपर ऐं लियाकत अली मुबेजो अली असगर राजपर ज़ाहिद राजपर उन खां अलावा ॿिया जेके बि हिन यूनिट सां तालुक रखनि था गुलाम मुस्तफ़ा आहे इख़लाक़ अहमद आहे लियाकत मुबेजो आहे ऐं हिते हिन यूनिट सां तमामु हिकिड़ो सुठो तालुक रखंदड़ मुंहिंजी भेण कमर निसा अदी मुंहिंजी भेण सॼियल आहे ऐं हर वक़्तु हुनखे दुआऊं ॾींदो आहियां ऐं यादि कंदो आहियां सुठनि लफ़्ज़नि में हुनजी महिरबानी हुन असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं यूनिट जा दोस्त सभई क़ाबिल इज़त दोस्त जेके आहिनि जन ही वॾो हिकिड़ो मेड़ाको रचायो ऐं हिननि अदियुनि खे जी लख महिरबानियूं जेके गर्मी में हिते कई आहियूं ऐं खेनि खे हिन हेल्थ प्रोफेशनल जे सथ में शामिलु थियण ते बि मुबारक ॾियां थो त इंशाअल्लाह गॾिजी हिकिड़ो दुखी इंसानियत जी ख़िदमत ऐं हुन सां गॾु असां पंहिंजे हक़नि लाइ गॾिजी का जिदोजहद कंदासीं उन में अवां सभिनी भेनरुनि जो साथ खपंदो ऐं इंशाअल्लाह उहे भेनरूं साथ ॾींदियूं महरमुल हराम जा ॾींहं 9 ॾींहं जे ड्यूटी जे हवाले सां ऐं सभिनी खे चवंसि त जंहिंजी ड्यूटी न पई हुजे उहा हिन ड्यूटी में फ़र्ज़ शनासी में का बि कोताही माण्हू न करे हिन ड्यूटीअ खे फ़र्ज़ु त हू बि असांजो आहे पर इहो इमामनि जा जेके मातमी जुलूस अचनि था उन्हनि जुलूसनि खे असांजो कमु आहे उन्हनि खे फैसिलिटेट करणु उन्हनि खे दवाऊं ॾियणु हुन में पंहिंजो किरदारु अदा कजो जीअं हीअ अदियूं किरदारु अदा कंदियूं आहिनि पोलियो में कोविड में या MR में जेके दर दर हली करे
ऐं हिन पोलियो प्रोग्राम खे या ॿियनि प्रोग्राम खे कामयाबु कंदियूं आहिनि। मां हिन अदिल खे सलाम चवंदो आहियां। हिन कारनि बुरकनि में गर्मी जा ॾींहं जिथे असां UCMO या तालका सुपरवाइज़र वेंदा आहियूं, 2 मिंट सही कंदा आहियूं, असां पघिरजी वेंदा आहियूं। पर हिननि खे 80 घर या 85 घर या 100 जे लॻभॻि घर करणा हूंदा आहिनि, उहे डोर बाय डोर कंदियूं आहिनि। हिन अदिल खे लख शाबाश हुजनि ऐं हू पंहिंजी सचाई कनि थियूं पंहिंजे पेशे सां, जंहिंजी हू पघार खणनि थियूं, उन सां हिननि जी सचाई आहे ऐं इहा हुननि जी लगन आहे। हाणे पैरामेडिकल जे मसइलनि ते थोरो ई ॻाल्हाईंदुसि त असां पैरामेडिकल जा मसइला आहिनि बि थोरा, इज्तमाही मसइला जेके आहिनि असांजा थोरा आहिनि। बाक़ी हिकिड़े गेट खां ॿिए गेट जी बदिली उहे असांजा मसइला आहिनि, उहे आहिनि ज़ाती असांजा मसइला। इज्तमाही मसइला असांजा सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस आहे। ज़्यादती आहे त सिंध जे अंदरि जना हॉस्पिटल NICH अस्पताल खे 50% थो ॾिनो वञे, पर असां हिकिड़ी वॾी हड़ताल खां पोइ असांखे 20% हिननि ॾिनो हुयो, जेको 20% हिन महांगाई जे हिसाब सां तमामु घटि आहे। उहो असांजो राइट आहे, उन जे लाइ असांखे जिदोजहद करण जी ज़रूरत आहे। टाइम स्केल जो नोटिफिकेशन थी आयो आहे, जेको बि सपोर्टिंग स्टाफ जो टाइम स्केल आहे उन ते वर्क ऑफिस में थिए पियो। जिथे बि का रुकावट आहे त उहा तव्हां ॿुधाइजो। ACR ऐं रिकॉर्ड आहे, सर्विस रिकॉर्ड ॾिसी करे उन्हनि सभिनी खे सपोर्टिंग स्टाफ खे टाइम स्केल मिलंदो। सर्विस स्ट्रक्चर जो जेको प्रोसेस आहे उहो असांजो अंडर प्रोसेस आहे, उहा बि इन कोशिशूं आहिनि ऐं असांजी पैरामेडिकल जूं तंज़ीमूं हर लिहाज़ सां, पर असां हेल्थ प्रोफेशनल हर लिहाज़ सां इन कोशिश में आहियूं त जल्द में जल्द असांजो सर्विस स्ट्रक्चर निकिरी अचे। हाणे इहे आहिनि असांजा 3 मसइला। कमु असांखे कहिड़ो करिणो आहे? कम में असांजो इहो आहे त असां पंहिंजी ड्यूटी जी फ़र्ज़ शनासी कयूं था, उहा असां कयूं। असांखे जेका पघार मिले थी हक़ लाल करे बच्चनि खे खारायूं, उन ड्यूटी में कोताही न कयूं। उन जे बावजूदि जेकॾहिं का कमी कोताही थिए त हीअ असांजा इदारा असांजा घर आहिनि, उन्हनि घरनि में वेही करे टेबल टॉक करे असां मसइला हल कयूं। अगरि नथा थियनि त पोइ असांजे लाइ रोड रस्ता ऑप्शन हूंदा आहिनि, पर असां उथंदे ई हिकिड़ा वॉइस छॾियूं या उथंदे ई अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छॾियूं जेके असांखे वापसी में मोटाए बि गॾु करे विहारे न सघनि। त इन्हनि शयुनि खां गुरेज़ करणु घुरिजे। असांखे जा जेके मक़सद आहिनि उन्हनि मक़सदनि खे हासिलु करण लाइ असांखे अमली जिदोजहद, अमली कम जी ज़रूरत आहे, उहा गॾिजी करणु घुरिजे। हाणे आख़िर में पढ़ीदनि जे हवाले सां चवंदुसि त पढ़ीदनि अचण ते मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। ख़ुशी इन लाइ थी त पढ़ीदनि जी सुञाणप डॉक्टर कामिल राजपर आहे। डॉक्टर कामिल राजपर कंहिंखां बि लुकियल छुपियल ठपियल न आहे ॻाल्हि, त उन्हनि केतिरनि ई हितां जे नौजवाननि खे डॉक्टरी में दाख़िलाऊं ॾेई डॉक्टर करायो ऐं डॉक्टरनि जूं नौकरियूं ॾिनियूं। पर आउं ख़ुशनसीब बि जेका नौकरी अॼु मूंखे आहे उहा बदौलत डॉक्टर कामिल राजपर जी आहे। ऐं उन शइ खे नथो विसारियां ऐं पढ़ीदनि में अची ऐं विसारे छॾियां। ऐं उन सां गॾु जॾहिं आउं हेल्थ में सर्विस में आयो आहियां त मुंहिंजो चीफ ऑर्गेनाइज़र भाउ हिज़बुल्ला राजपर, जेको शुरू खां अॼु ताईं असां सां तंज़ीम में गॾु हले थो ऐं सिंध जे हिकिड़ी वॾी तंज़ीम हेल्थ प्रोफेशनल जो चीफ ऑर्गेनाइज़र सिंध आहे ऐं जे सदर आहियां त आउं हुन जे बदौलत आहियां। असां ॿिनि माण्हुनि खे नौशरो फिरोज़ मां हिकिड़ो मान आहे त सिंध खे असां लीड कयूं था। जॾहिं असांजी बॉडी डिज़ॉल्व थिए थी, हींअर पावर फ़र्ज़ु कयो मूं वटि आहिनि, मुंहिंजे चीफ ऑर्गेनाइज़र वटि गॾियल आहिनि, पर जॾहिं असांजी बॉडी डिज़ॉल्व थींदी आहे त उहे पावर सभु चीफ ऑर्गेनाइज़र ॾे वेंदा आहिनि। वरी हू उन इलेक्शन जे प्रोसेस में आणे करे ऐं उन शइ खे पाए तकमील करे वरी तंज़ीम ॿियनि दोस्तनि जे हवाले करे थो। ऐं उन शयुनि खे न विसारींदुसि त राजपर बिरादरी जे माण्हुनि सां असांजो तालुक़ु न आहे। हेल्थ डिपार्टमेंट में भाउ सुहेल हुजे, मज़हर हुजे या हिते जेके राजपर बिरादरी जा आहिनि, असांजो दोस्त आहे ग़ुलाम असगर, जेको पहिरें ॾींहं खां अॼु ताईं आहे। भाउ तालिब आहे, हुनजो भाउ तालिब जो पुटु मुंहिंजो यूनिट LMC जो सदर ऐं सूबे जो नाइब सदर आहे। असांजी ख़्वाहिश इहा आहे त उहो इमरान राजपर जेको हिकिड़ो बहितरीन शख़्सियत जो मालिक आहे, असां उन चाहियूं था त असां उनखे सूबे जो सदर ठाहियूं। असांजूं हर वक़्तु इहे कोशिशूं आहिनि त
पर हुन जो एतिरो मान मर्तबो आहे पंहिंजे इदारे में। उहो एक्सरे डिपार्टमेंट जो इंचार्ज आहे, उन सां गॾु CT स्किन जो इंचार्ज आहे, उन सां गॾु MR जो इंचार्ज आहे। त हुन ते डिपार्टमेंटली तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं आहिनि, उन जे करे उहो तनज़ीम खे टाइम घटि ॾेई सघंदो आहे। अॼु मूं खेसि के या ख़्वाहिश कई हुई त तुंहिंजे ॻोठ में प्रोग्राम आहे, तव्हां महिरबानी करे अचो। उन लाइ मुआज़रत कई ऐं उन इहो ई मैसेज ॾिनो त उन्हनि दोस्तनि खे चइजो त असां सभु साथी अव्हां सां गॾु आहियूं। आख़िर में मां हिकिड़ो सिट चवंदो आहियां लतीफ़ सरकार जी, उहा हर जाइ ते चवंदो आहियां, उहा आया आहे हलो हलो कोरिए नाज़ुक जनी नीह ॻंढनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया हक़ मौजूद। मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां नज़ीर साहब जो, जंहिं असांखे यूट्यूब ते लाइव नाज़ चैनल ते थ्रू जेको आहे सो कवरेज ॾिनी आहे। इन लाइ आउं वरी वरी चवां थो त संदसि वॾा वड़ जो असां फ़क़ीरनि जी हिदायत कया। आईंदा बस गर्मीअ में असां हितां वठी आया आहियूं। महिरबानी।